पन्नो आकिल जे अवाम जे लाइ इनकलाबी कदम BISP प्रोग्राम लाइ पन्नो आकिल जे ग़रीब मुस्तहक औरतुनि खे नए सिर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं सर्वे करे रजिस्टर्ड कराइण जो ऐलान कयो। पन्नो आकिल जी अवामी अॻवान चेयरमैन उशर ज़क़वात ज़िले सखर सलीम गनी कलवड़ जी काविश ऐं महिनत एवज़ अॼु कलवड़ हाउस ते हंगामी इजलास थी गुज़रियो, जंहिं में पन्नो आकिल सिटी जे वार्ड काउंसलरनि ऐं यूनियन काउंसिल जे चेयरमैन अवामी नुमाइंदनि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नुमाइंदनि शिरकत कई। इजलास में चेयरमैन उशर ज़क़वात ज़िले सखर सलीम गनी ख़ान कलवड़ आयल सभिनी महिमाननि जो शुक्रिया अदा कयो ऐं सभिनी नुमाइंदनि खे BSB प्रोग्राम मां रहिजी वियल ग़रीब माण्हुनि खे सर्वे करण जो चयो ऐं जेको तरीक़ेकार आहे उहो बि समुझायो। इंशाअल्लाह BSB जे टीम घर घर वञी पन्नो आकिल शहर समेत समूरे तालुके में नए सिर सर्वे कंदी ऐं मुख़्तलिफ़ UCs तोड़ी ॻोठनि खां आयल पीपल्स पार्टी जी ज़ियालनि अहिड़े इनकलाबी क़दम जी साराह कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।